जीअं त हिन धरती ते अल्लाह पाक पंहिंजी मखलूक लाइ एॾियूं त लातादाद ऐं लामहदूद पंहिंजूं नेमतूं बख़्शियूं अथसि। हालांकि असां उहे ज़ाहिरी तौर ते ॾिसंदा आहियूं, उन्हनि मां फ़ाइदा वठंदा आहियूं, उन्हनि खे इस्तेमालु कंदा आहियूं, पर मूंखे अफ़सोस सां चवणो थो पवे असां एतिरो ज़हन नशीन दिमाग़ में नथा विहारियूं त हिन जो बणाइण वारो केरु आहे। हाणे उहे कहिड़ियूं नेमतूं आहिनि, छा आहे? हाणे फ़र्ज़ु कयो हिकु फ्रूट जी रेड़ी आहे, जेके पाण आम लफ़्ज़नि में ठेलो बि चवंदा आहियूं। हाणे उते असां फ्रूट जी रेड़ी ते वेंदा आहियूं, उते ॾिसो क़िस्म क़िस्म जा फ्रूट पियल आहिनि। बाबा नारगी पियल आहे, सूफ़ पियल आहे, अंगूर पियल आहिनि, अंब पियल आहे। मतिलबु एॾियूं त अल्लाह पाक जूं नेमतूं आहिनि। मां अता खे एतिरे क़दुरु बि चई सघां थो, मुंहिंजी ज़िंदगी खुटी वेंदी अगरि मां अल्लाह पाक जूं नेमतूं बयानु कंदो रहां। इहे अल्लाह पाक जूं नेमतूं नथियूं खुटी सघनि। एॾियूं अल्लाह पाक जूं जेके नेमतूं आहिनि। ऐं अल्लाह पाक क़ुर पाक में फरमायो आहे त सम्झंदड़ क़ौम लाइ इहे वॾियूं निशानियूं आहिनि। कहिड़ियूं निशानियूं आहिनि त ॾिसो, जीअं मां साॻी मौज़ूअ ते अचूं त बाबा फ्रूट जी रेड़ी ते वेंदा आहियो, उते नारगी जो धार ज़ाइको आहे, सूफ़ जो धार ज़ाइको आहे, केले जो धार ज़ाइको आहे, अंब जो धार ज़ाइको आहे, अंगूर जो धार ज़ाइको आहे। त छा इहे अल्लाह पाक जूं नेमतूं आहिनि? मूंखे अफ़सोस सां चवणो थो पए अॼुकल्ह जा असांजा नौजवान जेको सो नफ़्सा नफ़्सी जे दौर में हलनि पिया। हिकु मोबाइल आहे, दुनियादारी आहे, संगत आहे, दोस्त आहे, बसि इहे इन खे बसि पंहिंजी दुनिया ठाहे वेठा आहिनि। त महिरबानी करे अल्लाह पाक जी कुझु नेमतनि ॾांहुं कुझु राग़िब थियो, उन्हनि खे ॾिसो। हाणे अचूं था ॿियनि मिसालनि ते। मिसाल तौरु पाण हिकु हज़रत इंसान ते जेको सो पाण फोकस कयूं। हाणे इंसान ते ॾिसो नज़र विझूं था। हाणे मिसाल तौरु इंसान जा अंदरि जा अज़बा कहिड़ा आहिनि। हाणे ॾिसो इंसान जो जेको सो गुर्दो आहे, गुर्दो पंहिंजो धार कमु पियो करे, फिफुड़ धार कमु पिया कनि। मज़े जहिड़ी ॻाल्हि आहे त दिलि, साइंसदाननि जो चवणु आहे त दिलि बि हिकु सेकंड कमु करणु छॾे त इंसानु डेथ करे सघे थो, इंसानु मरी सघे थो। मतिलबु गुर्दो, फिफुड़, दिलि वग़ैरह हर को जेको पंहिंजो धार कमु पियो करे। मैदो आहे, मैदो पंहिंजो धार कमु पियो करे। हाणे अचूं था इंसान जो जेको सो ॿाहिरियां अज़वा आहिनि, इन्हनि खे जेको सो थोरो डिस्कस कयूं त ॾिसो अखि आहे, इहा बि हिकु अल्लाह पाक जी नेमत मंझां हिकु नेमत आहे। अखि आहे, अखि सां असां दुनियादारी ॾिसूं पिया, दोस्तनि सां मिलूं पिया, दुनियादारी घुमूं पिया, फिरूं पिया, अखि थ्रू ॾिसूं पिया। हाणे ॿी मिसाल अचूं त मिसाल तौरु नक आहे, नक मां असां साह खणूं पिया, साह ॿाहिरि कढूं पिया। ऐं मां एतिरे क़दुरु चवां थो अगरि चंद मिंट 5 खां 6 मिंट तव्हां साह पंहिंजो रोकियो, तव्हां जेको सो पंहिंजी ज़िंदगी जो ॾीओ यानी विसवाए छॾींदो, यानी तव्हां मरी वेंदो। कन आहिनि, कन थ्रू असां जेको ॿुधूं पिया। ऐं उन खां अलावा मज़े जहिड़ी ॻाल्हि आहे त ज़बान, ज़बान लफ़्ज़ आहे ज़बान। ज़बान ॾिसो असां ख़्यालनि तौर ते ॻाल्हि सोचींदा आहियूं, उहा लफ़्ज़नि तौरु यानी लफ़्ज़नि खे इस्तेमालु करण लाइ असां ज़बान जो सहारो वठंदा आहियूं। ऐं ॿियो त असां कंहिं शइ खे ज़ाइके चखण लाइ ज़बान जो इस्तेमालु कंदा आहियूं, यानी ज़बान थ्रू असांखे ख़बर पवंदी आहे। त इहे अल्लाह पाक जूं नेमतूं आहिनि। हथ आहिनि, हथ अल्लाह पाक असांखे ॿ ॾिना आहिनि। इहे हथ ॾिसो पिया न, हथ अल्लाह पाक असांखे ईअं जे करे ॾिना आहिनि त मुंहिंजो बंदो कंहिंजो मोहताज न थिए, पंहिंजो कमाए पंहिंजो खाए। इहे हथ ॾिसो, इहे अल्लाह पाक असांखे ॾिना आहिनि। त इन जे करे इन्हनि सभिनि शयुनि जो बणाइण वारो मुंहिंजो फ़क़ति अल्लाह पाक आहे, जेको कुल शयुनि क़दीर आहे। हाणे मिसाल वठो, हिकिड़ो तव्हांखे सादो मिसाल थो ॾियां, मां वधीक तव्हां सां डिस्कस नथो कयां, मूंखे पढ़णो आहे थोरो, मूंखे जेको पंहिंजी पढ़ाई लाज़मी आहे। त हाणे मिसाल वठो, हीउ स्कूल आहे, हीउ स्कूल तव्हां ॾिसो पिया न, हीउ स्कूल आहे। हाणे हीउ स्कूल ठही शुरू में, मिसाल वठो स्कूल या कंहिं जॻह जो मिसाल ॾेई सघूं था। त हाणे ठहण खां सभ खां पहिरीं हिन जो जेको यानी मिटी जी खोटराई ठही, जंहिंखे पाण बुनियादु जंहिंमें पाण रखंदा आहियूं। हाणे उहो मुंहिंजो बुनियादु जेको खोटराई मिस्त्री न कंदो, उनजी असांखे पंहिंजी मज़दूर जी ज़रूरत। मज़दूर घुरायोसीं, पाण खोटराई कई, उन खां पोइ मिस्त्री धार कमु कंदो। ऐं उन खां पोइ जॻह ठही वई, मुकमल थी वई, उनजो गाडर टीयर वग़ैरह जेको हूंदो आहे कमु, उहो वरी धार मज़दूर मिस्त्री उनजो कमु कंदो। ऐं उन खां अलावा अगरि असांखे मिसाल कंहिं लाइट वग़ैरह जी फिटिंग कराइणी आहे, उहो साॻियो मिस्त्री असांखे कमु न करे ॾींदो, वरी उहो असां वरी ॿियो मिस्त्री आणींदासीं जेको इलेक्ट्रॉनिक्स जो जेको कमु कंदो आहे, उनजी असांखे ज़रूरत पवंदी। हाणे वग़ैरह असांखे मिसाल तौरु घर खे रोगन वग़ैरह रंग कराइणो आहे, त उनजी असांखे ॿिए मिस्त्री जी ज़रूरत पवंदी, ॿिए कारीगर जी जेको ज़रूरत पवंदी। हाणे वरी ॿियो मिसाल वठूं, असांखे दरियूं लॻाइणियूं आहिनि घर में, दरियूं जेका बैक साइड में लॻी पई आहे, इहो मिसाल वठो। हाणे इहे मिसाल दरी लॻाइणी असांखे ॿिए कारीगर जी ज़रूरत पवंदी। त हाणे ॾिसो केतिरा, मां चवां त 8-10 जेको मां मिस्त्री चई फ़क़ति हिकु जॻह खे ठाहिण लाइ 8-10 मिस्त्रियुनि जेको कारीगरनि जी जेको ज़रूरत पवे पई। हिन दुनिया खे अल्लाह पाक हलाए पियो, असां त हिनखे नज़रअंदाज़ नथा कयूं। जीअं मूं तव्हांखे ॿुधायो, फ्रूट हर शइ जो ज़ाइको जेको अल्लाह पाक रखियो आहे, असांजो जेको इंसान जा जेके ऑर्गनम्स जेके अंदरि आहिनि, ॿाहिरियां आहिनि, इन्हनि खे फ़क़ति अल्लाह पाक बणाइण वारो आहे। इंसान खे अल्लाह बणायो आहे त पोइ हीअ अखियूं इहो वरी ॿियो अजीको ठाहींदो आहे। त इन्हनि शयुनि खे त असां नज़रअंदाज़ न आहियूं कंदा। तव्हांखे एतिरो क़दुरु मूं मिसाल ॾिनो आहे त हिकु जॻह खे ठाहिण लाइ 8 खां 10 कारीगरनि जी ज़रूरत पवे थी, फ़क़ति हिकु जॻह खे ठाहिण लाइ। त
त मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो कुझु हिननि शइ ते ॾिसो त साईं अलाह पाक जेके नेमतनि जो कुझु क़दुरु त कयो। हाणे मां इहो नथो चवां त तव्हां जेको 24 कलाक वेही जेको सो अलाह पाक जूं नेमतूं बयानु कंदा रहो, बाबा हिकु तव्हां सूफ़ वरितो जेको माण्हुनि खे ॿुधायो बाबा हीउ सूफ़ अलाह पाक ठाहियो आहे, वॾी कुदरत आहे। मां इहो नथो चवां, इहो ग़लति आहे। हाणे मिसाल तौरु तव्हां सूफ़ खाधो या का बि अलाह पाक जी रोज़ी मंझां तव्हां कुझु खाधो आहे त तव्हां फ़क़ति इहो चओ या अलाह साईं हीअ जेका तो रोज़ी ॾिनी आहे मां तुंहिंजी रज़ा में राज़ी आहियां। हीअ एॾा अलाह पाक खे लफ़्ज़ प्यारा अथव, मां हिन जो अजर बयानु नथो करे सघां। त महिरबानी करे मुंहिंजा दोस्तो इन्हनि शयुनि खे थोरो टाइम ॾियो, इन्हनि शयुनि खे थोरो वक़्तु ॾियो। मां वरी तव्हांखे ॿिए हंधि इहो बि न आहे चयो त बाबा 24 कलाक जेको सो पंहिंजे मुंहं ॾे ॾिसो, पंहिंजे जेको सो दिलि खे ॾिसो, चेक कयो, गुर्दनि खे चेक कयो, जेको सो आहरी शीशो जेको सो खणी जेको सो पंहिंजो जेको सो मुंहुं ॾिसो, अखि खे ॾिसो। इहा मूं ग़लति, इहा मूं ॻाल्हि न आहे, इहा ग़लति आहे। मां इहो ई चवां थो तव्हां 5 खां 10 मिंट वेही सोचो त हीअ इन्हनि सभिनी नेमतनि जो बणाइण वारो केरु आहे? फ़क़ति अलाह पाक आहे। इन्हनि शयुनि खे थोरो टाइम त ॾींदा कयो मुंहिंजा दोस्त। हीअ अलाह पाक जूं नेमतूं आहिनि, अलाह पाक जी नेमतनि मंझां कुझु नेमतूं आहिनि। हाणे इहे त मूं ज़ाहिर तौरु तव्हांखे 2-3 मिसाल ॾिनाथमि, इन खां अलावा कई सारियूं नेमतूं आहिनि। त महिरबानी करे मुंहिंजा दोस्तो हीअ अलाह पाक जूं नेमतूं आहिनि, इनखे कुझु टाइम ॾींदा कयो। मां दोस्तो हाणे जेको वक़्तु लेक्चर जो जेको ड्यूरेशन थोरो वधीक रखियो आहे, हाणे थोरो पढ़ाई जो मसइलो आहे, आख़िरी साल आहे, थोरी महिनत करणी पवंदी पढ़ां पियो थोरो। अगरि मां लेक्चरनि ते अचां थो थोरो इन्हनि ते अचां थो त मुंहिंजी ज़हन जेको सो थोरो पढ़ाई ते घटि थो वञे, छो त वरी हिते वीडियो ठहंदी आहे, उनखे 2 कलाक खां 2.5 कलाक इनखे एडिटिंग करणो पवंदो आहे। इहो सॼो कमु मूंखे ई करणो पवंदो आहे। वेंदी आहे या वीडियो लैपटॉप में वेंदी आहे, पोइ एडिटिंग थींदी आहे, पोइ वरी इहा जेको पोस्ट थींदी आहे। इन जे करे मुंहिंजो दोस्त थोरो वक़्तु लॻंदो आहे, इन जे करे इन्हनि शयुनि खे थोरो हटाए छॾियो आहे। त ईंदा इनशाला थोरे वक़्त जे हिसाब सां, बाक़ी हींअर थोरो वक़्तु जेको लेक्चर जो जेको ड्यूरेशन में वधीक रखे छॾियो आहे। ईंदा साईं थोरे टाइम सां, पर जीअं पहिरियां ईंदा 15 ॾींहंनि जे हिसाब सां या हफ़्ते जे हिसाब सां, पर हींअर थोरो ड्यूरेशन वधीक रखियो आहे। त हिकु ॿिनि दोस्तनि राब्तो कयो यार, थोरो हेॾां होॾां मूं चयो यार थोरो वक़्तु घटि आहे। इन जे करे मेन मसइलो इहो आहे तव्हां जेको सो आख़िरी साल आहे, हिन में थोरी महिनत आहे, छो त इंसानु हाणे कुझु करे, कुझु पढ़े, सुभाणे जेको कुझु थी ॾेखारे। हाणे जेको अलाह पाक ॾिसो कंहिंखे बि बणायो आहे, कंहिं मक़सद लाइ बणायो अथसि। कंहिं बि इंसान खे तव्हां न चवंदा कयो त बाबा तूं छो पैदा थी। अक्सर करे पाण में आम लफ़्ज़ इहा आहे त बाबा तूं बि ॼायो हुई, तुंहिंजी जेको माइटनि छठी कई, इहा असां में आम लफ़्ज़ आहिनि। इहो ग़लति आहे। कंहिं बि शइ खे अलाह पाक बणायो आहे, उन्हनि जे पोयां को राज़ रखियो अथसि। हथा के मां एतिरे क़दुरु बि चवां थो, कंहिं कीर या मकोड़ी खे अलाह पाक बणायो आहे, उनजे पोयां को मक़सदु रखियो अथसि। त पाण शुक्र था कयूं, पाण खे अलाह पाक अक़ुल ॾिनो आहे, शऊर ॾिनो अथसि, असां अलाह पाक जो जेको शुक्र था कयूं। हीउ सॼो क़ुर पाक असांजी हिदायत, यानी हज़रत इंसान जी हिदायत लाइ अथव। क़ुर पाक पढ़ी ॾिसो, कुझु क़ुर पाक खे टाइम ॾींदा कयो। दुनिया फानी अथव मुंहिंजा दोस्तो, दुनिया मतिलब खां सवाइ कुझु बि कोन अथव। मुंहिंजा लफ़्ज़ मुंहिंजा दोस्तो नोट करे वठो, दुनिया मतिलब खां सवाइ कुझु बि कोन अथव, सवाइ माउ पीउ ऐं भाउ जे। इन्हनि खां सवाइ या जिथे मां तव्हांखे चैलेंज थो ॾियां, दुनिया घुमी ॾिसो। अगरि तव्हां सघ वारा आहियो, पैसे वारा आहियो, त तव्हांजो दुश्मन पंहिंजो थी वेंदो। अगरि तव्हां वटि पैसो न आहे, तव्हां सुञा आहियो, भींगिया आहियो, त तव्हांखे पंहिंजो भाउ बि सही तरीक़े सां जेको मुंहुं न ॾींदो। हीअ दुनिया जो दस्तूर अथव। फ़क़ति मुंहिंजी अलाह पाक जी इबादत कयो, अलाह सां इश्क़ कयो। दुनियादारी सां कहिड़ो इश्क़ कंदो मुंहिंजा दोस्तो? हाणे फ़र्ज़ु कयो हिकिड़ो मिसाल तव्हांखे ॾेई वठां। हाणे राति जो 12 या 1 बजे को दोस्त मूंखे फ़ोन करे, घटी ते अची करे मूंखे चवे यार तुंहिंजी घटी ते आयो आहियां, थोरो ॿाहिरि निकिर। ऐं दर खोलियां ऐं फ़क़ति पहिरियों लफ़्ज़ चवंदसि हुनखे इहो त यार हीअ जेको सो तूं हिन टाइम ते आयो आहीं, कहिड़ो कमु आहे, छा आहे। यानी हिकिड़ो इंसानु हैरान थी हुनखे लफ़्ज़ चवंदो त मुंहिंजो अलाह पाक उहो अथव। तव्हां राति जे 2 बजे वञो, 3 बजे वञो, 1 बजे वञो, कहिड़े टाइम ते बि वञो, मुंहिंजो अलाह पाक चए थो बंदा तूं अचु, ऐं तुंहिंजी अॼु बि दुआ क़बूल करण लाइ तयारु आहे। उहो मुंहिंजो करीम रब अथव। हिकु ते कर दिलि सां रब खे सॾे त ॾिसो। दुनिया फानी अथव मुंहिंजा दोस्तो। अॼु आउं हिते आहियां, सुभाणे न हूंदा, सुभाणे मुंहिंजी जॻह ते ॿिया हूंदा। हीअ दुनिया जो हिकु दस्तूर आहे, दुनियादारी आहे। हाणे मां हीअ लेक्चर ॾियां थो, हिन मां दोस्तो पंहिंजी दवा सां थो चवां त काफ़ी दोस्तनि खे, काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जेको सो इख़्तिलाफ़ कनि था, काफ़ी चवंदा यार सही कमु आहे। हथा की मां एतिरे क़दुरु चवां थो, काफ़ी दोस्त अहिड़ा आहिनि जेको यार चवंदा 2 मिंट वियो, यार भला चांहि नथा कयो, 2 मिंट वियो साईं, काफ़ी। मां शुक्र गुज़ारां, मतिलबु चवण जो मक़सदु इहो आहे त कंहिंखे मुंहिंजे बारे में केरु बुरो भलो या घटि वधि चवे त मुंहिंजी शइ ते को असरु नथो पवे। मुंहिंजो हिकु सचो पैगाम आहे ऐं मुंहिंजूं ॻाल्हियूं कंहिंखे हज़म बि न थियूं थियनि। त इन जे करे मुंहिंजा दोस्तो मुंहिंजो हक़ जो पैगाम आहे, मुंहिंजो हलंदो रहंदो।
ये बस हाणे जेको वक़्त जे हिसाब सां न अची सघियासीं हाणे जेको पढ़ाई जो मसइलो आहे सिंध जी जेको 10 महीने में जेको सिंध यूनिवर्सिटी टेस्ट आहे इंशाल्लाह इन में कोशिशि कंदासूं थोरी तयारी लॻी पई आहे थोरो लेक्चर जो ड्यूरेशन जेको वधीक रखियो आहे इंशाल्लाह असांजी दुआ हमेशह सां गॾु आहिनि इन जे करे मुंहिंजो अॼु लेक्चर जो मक़सदु इहो आहे त अलाह पाक जूं असां रोज़मर्रा जे हिसाब सां नेमतूं ॾिसंदा आहियूं उन्हनि खे ॾिसंदा आहियूं उन्हनि खे इस्तेमालु कंदा आहियूं उन्हनि ते थोरो फोकस कयो हिन जो बणाइण वारो केरु आहे अलाह पाक जो शुक्र कयो तव्हां वटि जेको कुझु बि आहे अलाह पाक जो शुक्र कयो मां नथो चवां तव्हां वटि जेको पैसा वधीक हुजनि इहो ग़लति आहे इहो फ़क़ति अलाह पाक जो कानून आहे कंहिंखे घटिजे या कंहिंखे वधिजे या मुंहिंजे या तव्हांजे वस में न आहे अलाह पाक क़ुर पाक में फरमायो आहे त असां जंहिंखे चाहियूं जंहिंजी चाहियूं रोज़ी कुशादगी कयूं जंहिंजी चाहियूं रोज़ी जेको सो यानी उनखे घटिजूं या उनखे जेको सो वधीक ॾियूं इहो अलाह पाक जो इख्तियार आहे त तव्हां वटि चवण जो मक़सदु इहो आहे तव्हां वटि जेको बि आहे फ़क़ति अलाह पाक जो शुक्र कयो दुनियादारी दो मुंहिंजा दोस्तो महिरबानी करे पंहिंजे वक़्त जो क़दुरु कयो पंहिंजी माउ पीउ जेको तव्हांजा वधीक जा रिश्तेदार आहिनि उन्हनि जो क़दुरु कयो दुनिया छा पई चवे दुनिया कुझु बि चवे पई उन्हनि खे छॾे ॾियो तव्हां पंहिंजो किरदारु सुठो कयो इन जे करे मुंहिंजो दोस्तो हाणे वक़्तु थोरो घटि आहे इनशाला नेक्स्ट वीडियो ताईं हाज़िर थींदासीं इन सां गॾो गॾु पंहिंजे मेज़बान इमरान अली लिस्काणी खे ॾींदा इजाज़त जिथे बि हुजो पर होगा या हुसैन